नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मलेशिया में खबर ॾींदा हलूं त कोरोना जे पखेड़ खां बचाव जे लाइ फ्रंट लाइन ते कम कंदड़ डॉक्टर ऐं ॿिए तबके अमले खे वायरस खां बचण जे लाइ हिफ़ाज़ती लिबास पाइण लाज़मी करार ॾिनो वियो। वायरस जी तेज़ी सां पखेड़ खे नज़र में रखंदे मास्क, सैनिटाइज़, हिफ़ाज़ती लिबास ऐं ॿियो तबी शयुनि जी घटिताई नज़र अची रही। इन हवाले सां हिकु मासूम शागिर्दाणी कोरोना वायरस जे ख़िलाफ़ फ्रंट लाइन ते कम कंदड़ तबे अमले जी मदद पाण करण जो इरादो कयो। मलेशिया सां ताल्लुक़ रखंदड़ 9 साला नूर आफ़िया नाले शागिर्दाणी जॾहिं ख़बर पई त मक़ामी अस्पताल में रज़ाकारा तौर हिफ़ाज़ती लिबास सिबंदड़ माण्हुनि जी ज़रूरत आहे त हिन फौरी तौर ते मदद करण जो सोचियो। नूर आफ़िया खे सिलाई करण ईंदी हुई। हाणे हू पंहिंजे स्कूल जे ऑनलाइन क्लासिस मां फारिग थी डॉक्टरनि ऐं तबे अमले जे हिकु ॾींहं में 4 हिफ़ाज़ती लिबास पिणु तैयार कंदी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।